सिंध हाई कोर्ट के जस्टिस मोहम्मद शफी सिद्दीकी ऐं जस्टिस अरशद हुसैन कारूंजर केस की ॿुधणी कई। वकील इशरत लोहार चयो त कारूंजर जबल तारीख़ी ऐं मज़हबी इबादत जो मरकज़ आहे, जंहिंमें 54 मुख़्तलिफ़ इबादत जा मरकज़ आहिनि। समूरो जबल मज़हबी एतबार सां इबादत जे लाइक़ु आहे। वकील सजाद अहमद चांडियो चयो त कारूंजर सिंध समेत तमामु मज़हबनि जे लाइ मुक़दस आहे। ख़ासि करे जैन धर्म जे लाइ कारूंजर पाक पथर आहे। केस में नौजवान वकील शंकर कुमार पिणु आर्ग्यूमेंट कया, तव्हां लिखत में लीज़ कैंसिल कई आहे। सिंध सरकार जे वकील खां हाईकोर्ट जो सवाल, असां वटि अहिड़ो को लेटर न आहे, सिर्फ़ु पब्लिक नोटिस कढियो त असां नीलामी कैंसिल करियूं था। अदालत चयो त असां तव्हांखे 12 कलाक जो टाइम ॾियूं था त लीज़नि खे कैंसिल करण जो नोटिफिकेशन अदालत में जमा करायो, न त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। 24 कलाकनि में समूरनि पथर कटण ऐं खोटाई करण वारनि खे डिप्टी कमिश्नर घर भीड़ो करे लाॻापियल ऑफिसरनि खे सुभाणे सिंध हाई कोर्ट तलब करे वरितो। वधीक ॿुधणी सुभाणे कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।